अस्सलाम वालेकुम। अॼु असां आया आहियूं झंगारा बाज़ार में साईं यकीन शाह सरकार जी मज़ार मुबारक ते। मज़ार जो ॿारियूं ॾेखारियूं। झंगारा ही बि ॿ मज़ारूं आहिनि हिते। मेन मज़ार साईं जी ही आहे साम्हूं। साईं जी तारीख़ जे बारे में मुराद फ़कीर साईं ईंदा त वधीक पाण ॿुधाईंदा। मौजूद सरकार ही साईं जी दरगाह मुबारक आहे। ऐं दरगाह तारीख़ लिहाज़ सां पुराणी आहे। तक़रीबन मुग़लनि जे दौर जी दरगाह महसूस थिए थी, पर चवनि था त साईं कलंदर साईं जो हम असर आहिनि। मौजूद कटहड़ो साईं जो आहे। पुराणो बि लॻे थो, डिज़ाइन त पुराणी आहे तक़रीबन। हक़ में परियां जी पचार में अचे जिन आराम, दुनिया खे दाम पुछण मौसम मौत जी। हक़ दरगाह सैयद यतीम शाह सरकार जो रोज़ो आहे, बिल्कुलु पुराणो ठहियलु आहे। इन वीडियो में असां सां गॾु फयाज़ साईं, अशरफ साईं बि गॾु आहिनि। झांगारा बाजारा, ही झांगारा जो शहर आहे। साईं जो नालो ॿुधाए। साईं मिस्कीन दरगाह साईं यतीम साईं दरगाह साईं यतीम साईं चवनि था त कलंदर शहबाज सरकार जिन जा हम असर आहिनि। हक़ हा, वधीक हाणे मुराद फ़कीर साईं दरगाह जा फ़कीर आहिनि, उहे वधीक असांखे हाल अहिवाल वरी उते ॿुधाईंदा। लांडीअ में पुछूं असां आया आहियूं झांगारा बाज़ारा में दरगाह साईं यतीम शाह। उन दरगाह जो हाल अहिवाल बक़ाया ॿुधाईंदो साईं। जी सरकार, इहो साईं जो शुजरो नसब ॿुधायो, कीअं केरु आहिनि? साईं आहिनि यमन जा बादशाह, यमन मुल्क जो। पोइ उतां ई साईं लाल साईं हुनखे घुरायो, तव्हां हेॾा अचो। पोइ साईं बादशाही ॿियनि खे ॾेई पंहिंजनि खे, ऐं पाण हेॾा हलिया आया। पोइ लाल साईं राति रहियो। पोइ हिनखे चईं बाबा तव्हां वञो, तव्हां असांजी फुकरा ॿधियल आहे काओ काफ़र वटि, काई शहर आहे परियां पंचनि जो बाग। पोइ वरी आया त हितां बाज़ारनि वारनि खे चयूं पाणी ॾियो, त उन्हनि जवाबु ॾिनोसि। वरी हिते आया त वरी हिते
माई सेड़नि जी उन्हनि में हिनखे बि सेड़ा ज़ाति आहे। हींअर ॿियूं ज़ातियूं आहिनि पुराणे टेम जी ॻाल्हि थो पोइ उन पाण ई सभिनी प्यारे ते पोइ अॻिते रवाना थिया। पोइ हुननि जे जंतरिन सॼो कमु कयो त बाबा तोखे ॿुधायूं था त हीअ जो मोकिलण वारो कलंदर किबरिया आहे ऐं अचण वारो बि बादशाह आहे यमन जो, ऐं असांजी जंत्रियूं मंत्रियूं कमु नथियूं कनि। या असां निकिरी था वञूं हीअ शहर खे सेवण शहर खे ऊंधो कई उहो ई आहे, पोइ असां निकिरी वञूं पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। पर बाक़ी चङो इन में अथव जो पंहिंजी बादशाही बि विञाए थो विञायो असांखे जुदा न कयो ऐं हिननि खे जीअं चवे थो तीअं हुनजो इहो ई आहे आयो आहे फ़क़्र वठणु जेको तव्हां वटि काबू आहे। कलंदर साईं जे हाल हयात हा कलंदर साईं जे दौर में हाल आया सही। पोइ वरी सिधा उत पहुता, जीअं पहुता तीअं हुननि फ़क़्र सॼो साईंअ खे ॾिनो जेको बदल हो गिरफ़्तार पोइ वठी आया सिधो लालबाग। पोइ लालबाग ते साईं राति रहियो चई ठीकु आहे हाणे तव्हां यमन न वञो, हाणे तव्हांखे नूरानी पाक ऐं मदीने जी पहिरीं मंज़िल तव्हांखे था ॾियूं, तव्हां झांगारे वञी पंहिंजो टिकाणो हाणो पहिरीं मंज़िल तव्हांखे था ॾियूं। मुंहं में जेके वॾा वण ईंदा पहिरीं वॾा वण हूंदा तव्हां उते वञी पंहिंजो देरो जमायो। पोइ हिते आया वरी बि हिन माईअ सां अहवाल थी। मुराद साईं हाणे इहो हिन दरगाह जा गादी नशीन केरु आहिनि ऐं साईं जी औलाद मां केरु आहिनि? हा साईं शहनशाह आहे साईं हबीब शाह बादशाह हुजे हे सॼो मुल्क लतीफ़ सरकार जो नक्शो ठाराई पहिरीं हो, वरी ठही वियो वरी साईं हींअर एवान वांगुरु वरी पाण ठारायो साईं उहो साईं जी औलाद मां आहे। फर्ज़त हा फर्ज़त मीर शहनशाह। हाणे तव्हां हींअर इन दरगाह जा ख़िदमतगार तव्हां आहियो। हा बेशक। असां सां गॾु मुराद अली ख़ासकेली साईं आहे दरगाह जा ख़िदमत गुज़ार।